अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾावां संजा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा औरतुनि जे आलमी ॾिहाड़ ते पैगाम ॾींदे चयो आहे त औरतूं क़ौम जी ख़ुशहाली ऐं वक़ार में हिसो वठी रहियूं आहिनि। कोरोना ख़िलाफ़ जंग में भी औरतूं फ्रंट लाइन ते आहिनि। यूनिफॉर्म में भी औरतुनि पंहिंजी सलाहियतुनि खे मंझायो आहे। पीटीआई हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ अपोजिशन अॻुवाणनि पारां मुलाक़ातुनि ऐं राब्तनि जो सिलसिलो जारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी नून लीग अॻुवान हमज़ा शहबाज सां मुलाक़ात। हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज ऐं पार्लियामेंट अॻबराई बाबति समूरा फ़ैसिला पीडीएम जे प्लेटफॉर्म तां करण ते इतफ़ाक़। बिलावल भुट्टो ज़रदारी एतमाद लाइ वोटिंग जे अंग अखरनि जी जांच जो मुतालबो कंदे चयो आहे त रेस में अकेलो हुजण बावजूदि इमरान ख़ान खे धांधली करणी पई। अवाम नालाइक़ हुकूमत जे करे ॾुखियाईनि जो शिकार आहे। असां पार्लियामेंट ऐं रोडनि ते सियासत कंदासीं। सेनेट चूंडुनि में हुकूमत खे हाराइण तारीख़ी कामयाबी आहे। हमज़ा शहबाज चयो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ हिक टके जी बि करप्शन साबित न थी सघी। 50 लख घर ऐं 1 करोड़ नौकरियुनि जो नारो हंयो वियो, किथे आहिनि उहे? सिक्योरिटी फोर्सेस जो दखण वज़ीरिस्तान के इलाइक़े दत्ताखेल ऐं ज़ोएदाद में ऑपरेशन चार्ट दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि में मौलवी महबूब, मीर सलाम ऐं आदमज़ेब उर्फ डंग शामिल। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ऐं मक़ामी माण्हुनि ते हमले में मुलविस हुआ। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी लाहौर में काफ लीग के मरकज़ी सदर चौधरी शुजात हुसैन और चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात। काफ लीग सेनेट चेयरमैन की चूंड लाइ यूसुफ गिलानी की हिमायत का माज़रत करे छॾी। नवाज़ लीग की सीनियर क़यादत के भाड़े के गुंडन हथा थियल तज़लील बर्दाश्त न कई वेंदी। इन हमले की तमाम वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। तव्हां 2 चमाटू हणंदा त असां 10 चमाटू वाहे कढंदासीं। पार्लियामेंट लाजाइज़ के बनकर बणायो वियो हो। इएं लॻी रहियो हो ॼण उत्तर वज़ीरिस्तान जो इलाइक़ो हुजे। वज़ीर आज़म गुंडागर्दी करे एतमाद जो वोट हासिल कयो। अवाम इमरान ख़ान ते बेएतमादी ज़ाहिर कई आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त पीडीएम सां उहे क़ुवतूं आहिनि जिन इख़लाक़ियात खे तबाह कयो। पैसनि जे ज़ोर ते सियासत में ईंदड़नि मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। पीटीआई जमहूरियत ते यकीन रखे थी। असां मुल्क में आइन ऐं कानून जी हुकुमरानी चाहियूं था। ही माण्हू पंहिंजे कारोबार खे फ़ाइदो ॾियारण लाइ इक़्तिदार में ईंदा आहिनि। इमरान ख़ान खां इख़लाक़ियात ते बदल सियासत कई। पीपीजी मरकज़ी इतलात सेक्रेटरी शाज़िया मरी जो शिबली फराज के बयान ते रद्दअमल। शाज़िया मरी जो चवणु आहे त शिबली फराज इमरान यादी जा इख़लाक़ी मयार वाज़े करे। इमरान ख़ान जिनके ज़मीर फरोश शमदो रहियो आहे उन्हनि खां ई वोट वरितो। इमरान ख़ान पार्लियामेंट के भी बेइज़्ज़त कयो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त वज़ीर आज़म सेनेट पार्टी के वोट न ॾींदड़नि खे NRO ॾेई छॾियो। सेनेट चूंडुनि खां पोइ हुकूमत वाइड़ी थी वई आहे। सेनेट में PDM के अक्सरियत हासिल आहे। PDM जो ई उम्मीदवार ऐं ॾुकारल ॾे थिर में बरसात न पवण सबबि ॿीहर ॾुकार पैदा थी वियो। पीअण जे पाणी जी खोट सबबि माहरूअ रद पदान ते मजबूर थी विया। मुतासिरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त वाहर करे पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे।